नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्त के रानीपुर में खबर ॾींदा हलूं त खेड़ा वासी वापारी इंतजार अब्बासी नेशनल प्रेस क्लब रानीपुर पहुंची सहाफ़िन आॾो दाईंदे चयो त 6 साल अॻु मुंहिंजी शीना शेख सां शादी थी हुई, जंहिं मां मूंखे 3 ॿारनि जो औलाद आहे, पर मुंहिंजा साला अयाज़ शेख, इरफान शेख मुंहिंजो सहुरो महरम अञण लाड़काने ज़िले जा इश्तारी ॾुआरी आहिनि। इन्हनि जे चवण ते मुंहिंजी अॻूणी ज़ाल शीना शेख घर में केतिराई भेरा चोरी कराई, जिन खे सिग समेत गिरफ़्तार करायो ऐं जिन ते खेड़ा ऐं गंबड़ थाणे ते केस भी दाख़िल कराया आहिनि, जेके अदालत सगोरी में हलंदड़ आहिनि। मुंहिंजी अॻूणी घरवारी शीना शेख अदालत पारां 3 महीना अॻु तलाक वरिती आहे ऐं मुंहिंजा ॿार कोर्ट सगोरी मूंखे ॾिना आहिनि। हींअर हू मुंहिंजे मुखालिफ़नि सां मिली करे मूंखे ब्लैकमेल करे पैसनि जी घुर करे रहिया आहिनि, जेके न ॾियण तां धमकियूं ऐं मीडिया ट्रायल करे मुंहिंजी साख ख़राब करे रहिया आहिनि। हिन SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई त मुंहिंजी ब्लैकमेलरनि मां जान छॾाई वञे, मूंखे जान जो ख़तरो आहे। मुंहिंजी अॻूणी घरवारी ऐं हिन जे माइटनि सां को बि वास्तो न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।